अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PTI अॻवान असद उमर, हफ़ीज़ शेख, मियां मोहम्मद सूमरो ऐं गवर्नर इमरान इस्माइल पारां मुतहदा जे मर्कज़ बहादुराबाद पहुची MQM जे अॻवाननि सां मुलाक़ात। सेनेट चूंडुनि ते ॻाल्हियूं। असद उमर चयो आहे त मुलाक़ात दौरान सेनेट चूंडुनि वारे मामले ते ॻाल्हि ॿोल कई वई। फैसल सब्ज़े वारा चयो आहे त PTI सां लिखत में मुआहिदा थियल आहिनि। असांखे आदमशुमारीअ ते ख़दशा आहिनि। मामिलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में उथारियो वेंदो। क़ौमी तक NA 221 थरपारकर ते नंढी चूंड दौरान UC हेराठ में पोलिंग स्टेशन ते बदनज़मी जहिड़ो वोटिंग वारो अमल रोकियो वियो। ॻोठ सढाड़ो में बि पोलिंग स्टेशन ते पीपल्स पार्टी ऐं PTI कारकुन आम्हूं साम्हूं थी पिया, जहिड़े सबबु 3 ॼणा ज़ख़्मी। वोटिंग वारो अमल रोकियो वियो। छाछरो जे केसरा पोलिंग स्टेशन ते बि शरपसंदनि बाहि ॾेई छॾी। बैलेट बॉक्सिस ऐं पुलिस एहलकारनि जूं कुझु वर्दियूं सड़ी वयूं। रेंजर्स शक जी बुनियाद ते 4 माण्हुनि खे हिरासत में वठी छॾियो। पोलिंग स्टेशन कुझु देरि मुतासिर थियण बैदि ॿीहर बहाल कई वई। PTI अॻवान MNA लाल माली इल्ज़ाम लॻायो आहे त सिंध पुलिस पीपल्स पार्टीअ वारनि जी हुशीअ ते PTI जे कारकुननि मथां तशदुद करे रही आहे। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते PTI जे पोलिंग एजेंटनि खे ॿाहिरि कढियो वियो आहे। पंहिंजे बयान में लाल मालीअ चयो आहे त पीपल्स पार्टी कारकुन पुलिस सां मिली करे PTI वोटर्स खे पोलिंग स्टेशन अंदरि वञण खां रोके रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चीफ इलेक्शन कमिश्नर सां राब्तो। मुराद अली शाह नंढी चूंड लाइ मुकमल सहकार जी ख़ातिरी कराए छॾी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त डिस्का चूंडुनि ज़रिए इमरान ख़ान अवाम खे सम्झाए छॾियो आहे त 2018 दौरान कीअं वोट चोरी कया विया। अवाम खे हुक्मराननि जे मुक़ाम जो पतो पइजी वियो। लाहौर में डस्का रवानगीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो आहे त इंतिज़ामिया ऐं पुलिस खे अगवा करे धांधलीअ जो मंसूबो जोड़ियो वियो। हुक्मराननि खे डस्का ऐं नौशहरा जे अवाम बि रद्द करे छॾियो। बदतरीन रियासती दहशतगर्दीअ बावजूदु हुक्मरान नाकाम थिया। धांधलीअ लाइ हुकूमती मशीनरी बि इस्तेमालु कई वई। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त डिस्का में अवाम पारां रद्द करण खां पोइ कूड़ी राजकुमारी कूड़ जी बाज़ार गरम करे छॾी आहे। नून लीग MPA आदिल जटा खे वोटनि सां भरियल थेलो खणी भॼंदे सॼे मुल्क ॾिठो। पंहिंजे ट्वीट में ख़ासि मुआविन चयो त जलसाज़ राजकुमारी पंहिंजे चोरीअ जो इल्ज़ाम मुखालिफ़नि ते हयो आहे। नून लीग अॻवान उज़मा बुखारीअ चयो आहे त इमरान ख़ान रिटर्निंग ऑफिसर्स खे अगवा करे नून लीग जो मैंडेट चोरी करणु घुरे थो। डिस्का वज़ीराबाद ऐं नौशहरा जे गैरतमंद अवाम जाली तब्दीलीअ जो जनाज़ो कढी छॾियो। ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहमद जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त समूरी क़ौम NA 75 में अवां जे फ़साद शो ॾिसी वरितो आहे। ख़ादमा साहिबा, तव्हांखे 3 सीटुनि ते मात मिलण खां पोइ बि गोता खाई ॿुॾणु घुरिजे। PTI सिंध अलीम आदिल शेख जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतजाज धरणनि जो चिताव ॾेई छॾियो। खुरम शेरज़मा चयो आहे त वॾो वज़ीर असांजी ताक़त खां वाक़िफ़ न आहे। इंसाफ़ हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खुरम शेरज़मा चयो त सिंध में करप्शन ऐं अवाम सां थींदड़ ज़्यादतुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते वॾो वज़ीर मचिरजी पियो आहे। असांजे कारकुननि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह पारां सतार, सुंदर, बख्शल, बागी, बादल, लरा, मुनवर, सिराज ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं मौक़े ते अॻवाननि चयो त सिंधी ॿोलीअ खे जेकॾहिं भारत में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिली सघे थो त पाकिस्तान में कहिड़े बुनियाद ते उन्हीअ जी मुखालिफ़त कई पई वञे। अॼु मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते असीं सिंध वासी वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सिंध प्रोग्रेस कमेटीअ पारां धारियनि खे सिंध में आबाद करणु, कराचीअ जी आदमशुमारीअ में तारीख़ी फेरफार, धारियनि जी आबादकारी ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं मौक़े ते शुहाबुद्दीन, यूनिस, राहो, मंज़ूर ख़ासकेली ऐं ॿियनि अॻवानी कंदे चयो त सिंध को यतीम खानो नाहे जो हर कंहिं खे सिंध में आबाद कयो पियो वञे। सिंध जा मालिक सिर्फ़ु सिंधी आहिनि। पुलिस खाते में फौती ऐं शहीद कोटा जा ऑफर आर्डर जारी न थियण वारे अमल ख़िलाफ़ सनाउल्ला बिरोही, रिज़वान मशहूरी, मंज़ूर बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं में उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त फौती ऐं शहीद कोटा जा आर्डर जारी करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।
शाह लतीफ़ फाउंडेशन जाम साहब जे ॻोठाणनि लाला बशीर अहमद शर डॉक्टर निज़ामुद्दीन भट्टीअ पारां जाम साहब शहर में सिंध जे शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी 340 जशन विलादत जो केक काटियो वियो, जंहिंजो ख़ासि महिमान हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जो वक़्ती सजाद नशीन सैयद खावर हुसैन शाह चयो त दरगाहुनि जे निस्बत सां प्रोग्राम थियणु घुरिजनि। दरगाहूं अमुन मोहबत भाईचारे जो पैगाम ॾियनि थियूं, जंहिंमें सिंध जे नालेवार सूफ़ी फ़नकार मरहूम जमालुद्दीन जो पुटु बरकत जमाली सूफ़ी कलाम पिणु पेश कया। जंहिं मौक़े ते फ़क़ीर नवीद हुसैन विस्तड़ो, इंजीनियर अब्दुल रसूल बिरोई, हुजूर बख्श बिरोई, डॉक्टर जमशेद आफरीदी, अब्दुल फताह बिरोई, सहाफ़ी गुलाम सरवर ख़ासकेली समेत वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। दरिया ख़ान मरी थाणे जी अध ॻोठ सेरी वगण में आशिक़ वगण जे कायल भंग लुड़ण दौरान CIA पुलिस नौशर फिरोज़ जे इंचार्ज यार मोहम्मद रिंद यूसुफ आराईअ जी अॻुवाणीअ में कार्रवाई करे ज़मीन में कायल भंग हथ करे पुलिस मोबाइल में खणी दरिया ख़ान मरी थाणे ते आंदी, जॾहिं त जवाबदार फरार थियण में कामयाब। नौशर फिरोज़ मां रक्शे ते औरतुनि खे खणी ईंदड़ रक्षा ड्राइवर खे कलोड़ा बिरादरीअ जे माण्हुनि मिठलाबाद लॻु बिरिया रोड पहुची मारकुट कई, जॾहिं त रक्षा में वेठल औरतूं भॼी वयूं। वधीक मालूमात हासिल कंदासीं ज़ाहिद अली मंगीअ खां। छा मसलो आहे? छा मसलो आहे? बाबा किराए ते खणी आया आहिनि। केरु आहे? किथां जो? छा किराए ते खणी आया आहियूं? केरु आहिनि मायूं? कलोड़ा हिन जो मसलो हुयो पांच जो दरगाह ते अलाए छा ॻोठा निकिरी आया। अच्छा, मूंखे जन हेॾो हीअ दरगाह मां चई मां कोन मूंखे हीअ देर थी तोखे धक कंहिं आहिनि हाणे? कलोड़ा न आया। अच्छा, मायूं सुञाणी थो पए तूं? हा मां त इहे नुंहुं सुञाण वारी अची त ईअं बि खणी मुंहिंजी सुञाण न आहे। तोखे धक छो आहिनि? इहे त तूं हिनखे खणी आयो छोकिरी असांजी। अच्छा, हाणे काॾे वियो मायूं? हिकिड़ी माई इहा भॼी वई ऐं ॿियो हेॾे दरगाह ते हुयो हिन जो पंहिंजो फोन ते वठां लॻी पई। मां चयोमांसि तव्हांजे लाइ छा मसइलो आहे? हिननि जो असांखे जेको मां चयोमांसि हिते लहो मां हेॾे न खणी हलंदो। अच्छा, हा धकाणो उन्हनि आया आहिनि तोखे? कलोड़ा। अच्छा, छोकिरी चवनि भई भाउ किराए ते खणी आयो आहे असांखे, तव्हां हिनखे छो था चओ? तव्हां असांखे वठो न। मां सही आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।